पासे वाक़ा कंदासीं आदलपुर वेझो ॻोठाणे जो लाश हथ कयो वियो आहे जॾहिं त ॻोठाणनि जो चवणु आहे त लाश गोलियूं लॻियल लाश हथ कयो वियो आहे। पुलिस ॿनीअ मां लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कयो आहे। आदलपुर में ॻोठ कोट वरंद मां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। ॿनीअ मां गमन पुट रहीम ॾिनो वरन जो लाश हथ कयो वियो आहे। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे माजिद अली कलवड़, वधीक तफ़सील मालूम कंदासीं। माजिद आगाह कजो, लाश हथ आयो आहे। जी बिल्कुलु, आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त आदलपुर लॻो नौजवान जो जेको गोली लॻल लाश हथ आयो आहे, जेको इतला ते आदलपुर पुलिस ऐं वारस जेके आहिनि उते पहुता आहिनि। आदलपुर थाणे जे कोट विरंद में नौजवान गमन पुट रहीम ॾिनो जो ज़मीन जी गोली लॻल लाश हथ आयो। ज़मीन ते हथ आयल लाश बाद जेको आहे त उते वारस ऐं पुलिस पहुती आहे। ऐं आउं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हीउ जेको पोरियत मकई जो फ़सुलु आहे जिते हीउ पारो ॾींदो हो, छाकाणि त उते जेको जंगली जीवत आहिनि जहिड़ो जेको आहे त सूअर ऐं ॿिया जेके जीवत आहे उते फ़सुलुनि खे नुक़सानु पहुचाईंदा हुआ। जंहिंखां पोइ हीउ जेको आहे उते फ़सुलुनि ते पहिरो ॾींदो हुयो। जेकॾहिं त हीउ चैम्बर जेको आहे हुनजी गोली चढ़ियल हुयो, जंहिंखां पोइ जेको आहे त उनजा जेके वारस आहिनि, जेका आदलपुर पुलिस आहे, हद जेको मुंशी अब्दुल हफ़ीज़ दोंदू ऐं ॿियनि जेको आहे पुलिस वारनि खां मां पुछा कई त हुनजो चवणु हो त जेको इहो जेको हथ लाश आहे, जेको इहो वाक़ियो आहे, इहो इतवार खां पेश आयो आहे। जी।